अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आमर फ़कीर मजद कराची खां निकिता हुआसीं लाड़काणे लाइ। हिन वक़्तु जाम शुरू मांझंद सन क्रॉस करे अॻिते वञी रहिया आहियूं। हीउ सिजु लही रहियो आहे। हिन तरफ़ ते सन खां ओलह साइड ते 30 किलोमीटर जे फ़ासिले ते एशिया जो वॾे वॾो क़िलो रमीकोट आहे। हीउ सिजु लहण जे पोज़ीशन में आहे जो राति थी वई। सो अवां बि बत्तियूं ॿारे चिमनी ॿारे रोशनाई कजो। हीउ रस्तो आहे, हीअ आबादी आहे, VIP शहर आहे माशा अल्लाह। हिननि जबलनि जे तरफ़ हीअ जेके पूरी साइड ते जबल आहिनि इन्हनि जो सिधो हलिया वञा था। सेवण भगोठोड़ो हेॾां थाणोपुला खान वरी खीरसर वरी फित जबल ऐं पुरानी ससी पुनू इहो सॼो सिलसिलो गॾु गॾु हले थो माशाअल्लाह। हितां वाक़ई जबल नज़र न ईंदा। बाक़ी मौसम VIP आहे, आबादी बि आहे हिते। गोण ऐं मुख़्तलिफ़ सब्जियूं ऐं जूअर बाजरी जो फसल थिए थो। ज़मीनूं आबाद थियनि थियूं। हिन तरफ़ ते सिंधू दरियाव आहे जेको तक़रीबन जामशोरे खां वठी सिवण ताईं हिन रोड सां गॾोगॾु हले थो। हीअ रोड किथे किथे डबल आहे, किथे किथे सिंगल आहे। तरक़ियाती कमु जारी आहे माशा अल्लाह। अल्लाह पाक ख़ैरु कंदो। असां गॾु मुंहिंजो ऑफिसर साईं नालो छा आहे पंहिंजो तारीफ़ करायो। साईं कादिर बख़्श गोपांग महर फ़कीर जो असिस्टेंट। वञूं था लाड़काणे नौकरी जे लाइ। माशा अल्लाह। ॾाढो ज़िंदगी जो सफ़र मज़े सां इंजॉय कंदा था वञूं। रोड रस्ता बाग बहार लॻा पिया आहिनि। ॿिन्ही साइडनि खां हरियाली आहे, सब्ज़ी आहे, चंतर आहे, वण आहिनि, कमंद आहे। हर चीज़ साईं हिते हले थी पई माशा अल्लाह। तमामु सुठो नज़ारो आहे। हींअर सिज लहण ते आहे। सिज जो बि भलो नज़ारो अचे पियो साईं। वॾी वॾी महिरबानी महर फ़कीर जी। महिरबानी बाबा, ख़ुशि हूंदव। सिज जो सिज लथो ला करका कार कटण जी, ओ करका कार कटण जी, करका कार कटण जी। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़कीर जामशोरो रोड, जामशोरो सेवण रोड नज़द सन। अस्सलाम वालेकुम या अली मदद। खुदा हाफ़िज़।